अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु जो वीडियो तमामु हिकु तव्हांखे मां छा ॿुधायां त हिकु तमामु दिलि ते जेको ॾुखु आहे ऐं जेका तकलीफ़ आहे त उहा तव्हांखे बयानु कयां थो। त हे तव्हां साम्हूं ॾिसो, ॿ मासूम ज़िंदगियूं आहिनि, 10 साल 12 साल या 14 साल, एॾी का ख़ासि वॾी उमिरि कान आहे। हिन उमिरि में ॿार शरारतूं बि कंदा आहिनि, मस्तियूं बि कंदा आहिनि, तमामु घणियूं माना ख़ुशियूं बि कंदा आहिनि। पर अगरचे उन्हनि खे तव्हां तमामु घणी आज़ादी ॾेई छॾींदव त हू पंहिंजी मर्ज़ीअ ते जेको वणेनि सो कनि, जंहिंखे कुझु बि कनि, त उन जो अंजाम इहो थींदो आहे। हीअ कहाणी, हीअ वाक़ियो मूंखे पंहिंजे शहर जो, पंहिंजे ॻोठ जो, पंहिंजे मुहले जो आहे, जेको तव्हां सभिनी दोस्तनि सां मां शेयर करे रहियो आहियां। त हिकु तमामु दिलि खे हिकु ॾुखाईंदड़ वाक़ियो असांजे शहर में पेश आयो आहे। त हम उमिरि ॿ छोकिरा हिकु नंढी ॻाल्हि ते माना माण्हू कहिड़ो बि मिसाल ॾियनि, पर असांजी नज़र में हिकु ज़िद ऐं बहस कंहिं बि ॻाल्हि ते विढ़नि था, फशरी कनि था, धमकियूं ॾियनि था, ऐं उन्हनि ते पंहिंजा वालिदैन कंहिं बि क़िस्म जो कोई बि रिएक्शन नथा ॾियनि ऐं हुननि ते तवजो नथा ॾियनि त हे बाबा विढ़नि था, हे को ग़लति नुक़सान बि करे सघनि था, कुझु बि करे सघनि था। हुननि खे हिकु खुली आज़ादी, खुली छूट ॾियणु, मां सम्झां थो त हिकु तमामु हिकु दिलि खे ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे। हीउ छोकिरो ॾिसो, हिन खे ॿिए दोस्त हिकु ॻीचीअ में चाकू हयो आहे, खंजर हयो आहे, छुरी हई आहे, कुझु बि हयो आहे, पर हिकु बेदर्दीअ सां त दोस्तो हिन मासूम निगर खे घरां सॾु करे हिकु तेज़दार छुरीअ जो वार गले ते करे ऐं फ़रार थी वियो आहे। त छा उनखे केरु रोकण वारो कोन हुयो, या हुनखे का तरबियत अहिड़ी ॾिनल हुई? हिकु नंढी उमिरि में सम्झो त इहो हिकु तमामु वॾो क़दम, हिकु इंतिहाई तमामु हिकु ख़तरनाक अमल। इन में असां वालिदैन जी ग़लती आहे त असां पंहिंजे औलाद ते नज़र नथा रखूं, कहिड़े तरीक़े सां हलनि था, छा कनि था, कीअं कनि था। अगरि असां पंहिंजे औलाद ते इन शइ जो ध्यानु रखंदासीं, इन शइ ते कंट्रोल कंदासीं, त अहिड़ा ॾींहं ॾिसणा कोन पवंदा। त मुंहिंजो सभिनी खे मैसेज आहे त ख़ुदारा पंहिंजे बचड़नि ते नज़र रखो त कहिड़ी सोबत में हलनि था, किॾे वञनि था, छा कनि था, हुननि जे ज़हननि में छा हली रहियो आहे, हू कहिड़ी सोच रखनि था। त हाणे सिर्फ़ु पछतावो आहे हिन घर में त घर ॿई तबाह थिया आहिनि। हिन घर में मां तव्हांखे छा ॿुधायां त ॿई हिकु नंढे तबिके जा, असां पाण नंढे तबिके जा माण्हू आहियूं। त हाणे हिकिड़ा ॿई मज़दूर माण्हू, त हिकिड़े घर में ॾिसो त नंढड़ो मासूम औलाद हर कंहिंखे मिठो हूंदो आहे, उन मां उन जी हयाती ख़तमु थियणु त उनजे वालिदैन ते छा गुज़रंदो, ऐं जंहिं छोकिरे हिन खे मारियो आहे त उन जे घर जा हालात, उन जी बक़ाया ज़िंदगी कहिड़े तरीक़े सां गुज़रंदी, अॻिते इन जो छा रिएक्शन निकिरंदो। त इन शइ खे अगरि सोचिजे थो त ख़ुदारा पंहिंजे बचड़नि ते नज़र रखो, उन्हनि सां सुठे तरीक़े सां दोस्ताणे माहौल में हलो, त जीअं हुन जो ज़हन ॿारनि जो सुठे तरीक़े सां ऐं हिकु सुठे मुआशिरे जी बुनियादु रखे, न कि खून करणु ऐं अॻिले जी ज़िंदगी ख़तमु करणु। त दोस्तो, मुंहिंजो इहो मैसेज आहे त पंहिंजे ॿारनि ते कंट्रोल रखो, उन्हनि खे सुठी तरबियत ॾियो त जीअं हू हिकु सुठा शहरी थी सघनि, न कि माना हिकिड़ो पंहिंजी माना बचड़नि ते वधि में वधि नज़र रखो। बाक़ी असांजूं दुआऊं गॾु आहिनि इन्हनि ॿिन्ही ख़ानदाननि सां, त अलाह साईं सभिनि खे यानी कि सबुरु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं हिननि खे त सज़ा, जंहिं इहो क़दम खयों आहे, सज़ा त लाज़मी मिलंदी। त दोस्तो, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।